very high. This is a difficult chance. Steady yourself and catch it. Oh, he does. Oh, I say. T20 वर्ल्ड कप में कौमी टीम जी लाॻीतिन कामयाबियुनि में अहम किरदार अदा कंदड़ पाकिस्तान जे भलोड़ बैट्समैन ऐं विकेट कीपर मोहम्मद रिज़वान खे सेमीफाइनल खां 2 ॾींहं अॻु शदीद चेस्ट इंफेक्शन थियण करे 2 ॾींहंनि ताईं ICU में रखण जो इंकिशाफ थियो आहे। The boundary, but it didn't quite come off the pitch as he wanted, so he gets an edge. That was not an easy game. अहिड़ो इंकिशाफ सेमीफाइनल में पाकिस्तान जे ऑस्ट्रेलिया हथां हाराइण बाद क़ौमी टीम जे डॉक्टर नजीब सूमरो कयो आहे। गुज़िरियल ॾींहुं मैच हाराइण बाद दुबई में कप्तान बाबर आज़म सां गॾु कयल वर्चुअल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान डॉक्टर नजीब सूमरो ॿुधायो त 9 नवंबर ते मोहम्मद रिज़वान खे शदीद चेस्ट इंफेक्शन थी पियो, जंहिं बाद खेसि इस्पताल मुंतक़िल करणो पियो। डॉक्टर नजीब मूजिब रिज़वान खे 2 ॾींहं ICU में तरसणो पियो ऐं क़ौमी टीम जो मोराल मुतासिर थियण जे ख़दशे सबबि इहा ख़बर ॻुझी रखी वई। डॉक्टर नजीब चयो त ICU में तरसण दौरान मोहम्मद रिज़वान ज़बरदस्त अंदाज़ में रिकवर कयो ऐं खेसि मैच खां अॻु फिट करार ॾिनो वियो। डॉक्टर चयो त मोहम्मद रिज़वान बीमारीअ दौरान जंहिं हिमत ऐं हौसले ऐं मैच में जंहिं कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कयो, इहा असां सभिनी जे साम्हूं आहे। Rizwan developed a severe chest infection on 9th of November, after which he was admitted to the hospital. He spent 2 nights in the ICU, recovering, made an incredible recovery and was deemed fit before the match. We can see his grit, determination and tenacity that shows his spirit of performing for the country, and we can see how he performed today. क़ौमी टीम जे अॻूणे फास्ट बॉलर शुएब अख्तर मोहम्मद रिज़वान जे ICU में दाख़िल हुअण वारी हिकु तस्वीर ट्विटर ते शेयर कई आहे ऐं चयो आहे त छा तव्हां तसवुरु करे सघो था त हीउ शख़्स पंहिंजे मुल्क लाइ खेॾियो ऐं पंहिंजी बहितरीन रांदि पेश कई। शुएब अख्तर मोहम्मद रिज़वान खे हीरो करार ॾिनो। Down the ground, in the air, hasn't got enough. सेमीफाइनल में क़ौमी टीम जी शिकस्त खां पोइ पंहिंजे जारी कयल पहिरें ट्वीट में मोहम्मद रिज़वान क़ौमी टीम जे रांदीगरनि जे फोटो सेशन वारी तस्वीर शेयर कई आहे ऐं लिखियो आहे, दिए जला के रखना।